सांगड़ एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन टंडो आदम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल 1.5 महीने खां ज़िले जो चार्ज संभालण खां वठी अॼु ॾींहं ताईं ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे ऐं उन्हनि जो घेरो तंग कयो पियो वञे, जंहिं जे नतीजे में ॾोहारी या त ज़िलो छॾे विया आहिनि या लिकी विया आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गिरफ़्तार थियल 4 फोरुनि खां हथ कयल चोरी ऐं फुर थियल 1 कार, 1 लोडर रक्शा, 7 मोटरसाइकिलूं, 3 लाख रोक रक़म खां अलावा वारदात में इस्तेमाल थींदड़ हथियार, 4 टीटी पिस्टल बि मीडिया जे आॾो पेश कया विया। एसएसपी सांगड़ जो चवणु हो त गुज़िरियल महीने टंडो आदम खंडू रोड तां रियाज़ हुसैन खां 1 अदद होंडा 125 मोटरसाइकिल ऐं 3 लाख रोक रक़म फुरती वई हुई। वाक़ई में मुलविस जवाबदार झंडू कीरियो खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां फुर थियल मोटरसाइकिल ऐं 3 लाख रोक रक़म हथ कई वई आहे। उन खां अलावा वारदात में इस्तेमाल थियल टीटी पिस्टल बि हथ कयो वियो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ असला एक्ट तहत हिक अलॻि केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।